पाए कान कमान में मियाँ मार न मुँह, पाए कान कमान में मियाँ मार न मुँह, मुँह में आहीं तूं मतां तुंहिंजो ई तोखे लॻे। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद अनीना फ़िदा तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रक़्स रूह में असां वटि हमेशह बहितरीनु चेहरा बि ईंदा आहिनि, बहितरीनु गायक बि ईंदा आहिनि, कुझु सीनियर्स, कुझु जूनियर्स, कुझु नवां चेहरा, कुझु सेखड़ा त कुझु वरी बहितरीनु उस्ताद। सो हीअ असांजो मंच उन्हनि सभिनी जे लाइ जेको सिंध जे म्यूज़िक सां प्यारु करे थो, जेको सिंधी अंग सां प्यारु करे थो, जेको पंहिंजे असांजे सिंधी कलवाड़े जेको असांजो हिकिड़ो ठेको आहे उन सां प्यारु करे थो, उन जा कलाम असां तव्हांजे साम्हूं पेश कंदा आहियूं। ख़ानकाही म्यूज़िक बि हूंदो आहे, सूफ़ी म्यूज़िक बि हूंदो आहे, दुनियादारी बि हूंदी आहे, कॾहिं कॾहिं त वरी अहिड़ो हिकिड़ो समा बंदिजी वेंदो आहे जो असांजो पंहिंजो बि दिलि अजीब से तरीक़े सां उन प्रोग्राम में महूफ़ थी वेंदो आहे। रक़्स रूह जो जीअं मंच आहे त रक़्स रूह, जॾहिं बि रूह खे सुकून मिलंदो आहे त उहो हमेशह रक़्स में हूंदो आहे। ऐं रक़्स जेको आहे सो करणु खपे। छो करणु खपे? छो जो रूह जी जेकी राज़गी आहे या ताज़गी आहे उन रक़्स में आहे। उहो रक़्स छा आहे? जेको ही दुनिया हले पई, हे जेको सॼो मांडाण सॼो पियो आहे, जेको पंहिंजे रिदम में हले पियो, उहो ई रक़्स आहे। सो ही पूरी दुनिया काइनात रक़्स में आहे, उन सां गॾु तव्हां ई असां बि रक़्स में आहियूं। असांजे प्रोग्राम में हमेशह फॉर्मेट रहियो आहे त असां बहितरीनु माण्हू घुराईंदा आहियूं ऐं बहितरीनु गायक घुराईंदा आहियूं। उन गायकनि में कुझु नवां चेहरा आहिनि, पर हीउ जेको असां अॼु चहिरो खणी आया आहियूं सो एतिरो नओं न आहे, पुराणो आहे ॾाढो, पर इहो आहे की असांजे हिन प्रोग्राम में फस्ट टाइम आयो आहे ऐं लाइव म्यूज़िक फस्ट टाइम असां हुनजो ॿुधंदासीं। तव्हां अक्सर हुननि खे ॾाढे सारे चैनलनि ते ॾिठो बि आहे, ॿुधो बि आहे, महफ़िलुनि में बि ॿुधो आहे, पर अॼु असां वटि लाइव कंदो ऐं असां वटि अॼु आहे कामरान अली सोलंकी साहिबु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो कामरान? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हां ठीकु आहियो? असांजे प्रोग्राम में तव्हांखे वेलकम कयूं था ऐं तव्हां माशाल्लाह सां बहितरीनु ॻायो पिया। असांजे प्रोग्राम में देरि छो थी तव्हांखे ईंदे? बस मुख़्तलिफ़ इवेंट शोज़ वग़ैरह हलनि पिया ऐं स्पेशली तव्हांजा लख थोरा जो स्पेशली तव्हां काफ़ी चकर मूंखे इनवाइट कयो हिन प्रोग्राम में ऐं अॼु माशाल्लाह अची वियासीं तव्हांजे प्रोग्राम में। बसि साईं चवंदा आहिनि न त वॾो फ़नकार थी वियो आहे कामरान, लाइ टाइम न आहे। न न न न न स्पेशली तव्हांजा लख थोरा धरती टीवी जे पूरे सथ जा लख थोरा जो माशाल्लाह हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में मूंखे इनवाइट कयो। माशाल्लाह मां त काफ़ी सारा प्रोग्राम कया आहिनि, पर जेको ही अवां जो प्रोग्राम आहे न रियली हिंद सिंध में ॾाढो शौक़ सां ॾिठो वेंदो आहे माशाल्लाह। इन जे करे जो असां पंहिंजे सिंध जी म्यूज़िक जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं तव्हां सभिनि खे ख़बर आहे त नौजवान टही जेकी बि अचे थी माशाल्लाह तव्हां जहिड़ा आहे। असांजे पोएं प्रोग्राम में नदीम साहिबु आयो, उहो बि बहितरीनु हिकिड़ो नओं ताज़ो चहिरो ऐं ख़ूबसूरत ॻाइण वारा। नदीम साहब मां चवां त यकीन कयो मां स्पेशली दिल्ली उन्हनि जो फ़ैन आहियां। माशाल्लाह ॾाढा सुरीला सिंगर आहिनि ऐं मुंहिंजा त वॾा ब्रादर आहिनि ऐं उन्हनि जो अॼुकल्ह माशाल्लाह कलाम बि सोशल मीडिया ते ॾाढो वायरल आहे। सनम तव्हांजा बि माशाल्लाह उन्हनि जो त उहो सनम सुहिणो त हाणे सम्झो त हर महफ़िल जी जान आहे। हर महफ़िल जी जान। तव्हांजो बि हिकिड़ो कलाम ॾाढो अॼुकल्ह वायरल थियो आहे अदी शैला सां। हा बिल्कुलु, डुइट सॉन्ग असांजो अदी शैला ई मुंहिंजो डुइट ॾाढो सुपर डुपर हिट हले पियो माशाल्लाह। सो बसि कोशिशि आहे जेतिरी महिनत करे सो घटि आहे। तमामु ज़बरदस्त। तव्हांखे कमु कंदे 15 साल खनि थी विया आहिनि हिन शोबिज़ में? हा बिल्कुलु अने मुंहिंजो तक़रीबन 2005 खां स्टार्ट आहे ऐं 2010 में मुंहिंजो पहिरियों गानो के चैनल ते ऑनर थियो। तक़रीबन मूंखे 10 खां 11 साल मुख़्तलिफ़ चैनल से ऑनर थी चुका आहिनि। सो माना कमु ज़ोर शोर सां हले पियो? बसि कोशिशि आहे ज़ोर शोर सां। पर असां ज़ोर शोर सां हिननि खे ॿुधूं बि सही न त कलाम कहिड़ी सिलेक्शन खणी आया आहिनि। छो जो दुनियावी रंग ॻाए वरी सूफ़ी जी तरफ़ जॾहिं को लाड़ो करे थो त उनजो वरी रंग ई मज़ो बि अलॻि हूंदो। पहिरियों कलाम कहिड़ो था ॿुधूं तव्हां खां? पहिरियों कलाम आहे, मां त चवंदमि आहे त ॾाढो ॾुखियो, पर मां कोशिशि कंदमि। मैडम आबदा परवीन जो आहे दामन लॻी मौला। बिस्मिल्लाह। सुन ले मेरा सवाल जी से वाणी लाल, अब तो जीना मुहाल जी से वाणी लाल। मैं तो तेरिया, मैं तो तेरिया, दामन लगिया मौला मैं तो तेरिया। मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया।
दिल है गोशा नशी नूरे महफिल मिले। दिल है गोशा नशी नूरे महफिल मिले। कश्ती आस को मौला साहिल मिले। कश्ती आस को मौला साहिल मिले। मैं तो तेरिया मैं तो तेरिया मैं तो तेरिया मैं तो तेरिया दामन लगिया मौला मैं तो तेरिया। मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया। बस्ती याच सती कर बुलंद अता। बस्ती याच सती कर बुलंद अता। लाल सुन ले मेरी वास्ते मुस्तफ़ा। लाल सुन ले मेरी वास्ते मुस्तफ़ा। मैं तो तेरिया मैं तो तेरिया मैं तो तेरिया मैं तो तेरिया दामन लगिया मौला मैं तो तेरिया। मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया। सुन ले मेरा सवाल जी से वाणी लाल। अब तो जीना मुहाल जी से वाणी लाल। मैं तो तेरिया मैं तो तेरिया दामन लगिया मौला मैं तो तेरिया। मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया दामन लगिया मौला मैं तो तेरिया। मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया। ज़बरदस्त ऐं निभाए वियो माशाल्लाह तमामु ज़बरदस्त। तरह चइबो त लाइव जेको आहे न उन ॿुधण में बि मज़ो आहे, ॻाइण में मज़ो आहे। तव्हां सां असां सां गॾु बहितरीनु वजितकार बि आहिनि, तव्हां बि तमामु ज़बरदस्त पिया निभायो। ऐं हमेशह मां चवंदी आहियां असांजा वजितकार असांजा पर हूंदा आहिनि। पर हूंदा आहिनि पर जेसिताईं खुलंदा न त परवाज़ असां न करे सघंदासीं। हाँ बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि। अगरि जे पर माण्हू सही न हूंदा त माण्हू उॾरी बि न सघंदो। उॾरी न सघंदो, उहा ई ॻाल्हि कयां पई न। माशाल्लाह क्या बात है उस्ताद। बहितरीनु आहे माशाल्लाह। अलाह साईं तव्हांखे ईअं ई हमेशह जोड़े रखे ऐं ईअं असांजो वॼाईंदा रहो। ॿियनि जो जेको साज़ आहे उहो असांजे सिंध जो क़दीम साज़ आहे, बहितरीनु साज़ आहे। ॿुधी करे हिकिड़ो ॾाढो दिली सुकून थो मिले। उनजी जेकी तंद जो जेको बि आवाज़ हूंदो आहे न साज़ उहो तमामु ख़ूबसूरत आहे ऐं निभाइणो हुन सां गॾु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हक़ीक़त आहे। तव्हां बहितरीनु निभायो। फर्स्ट टाइम मतिलबु पंहिंजे सां गॾु माशाल्लाह क्या बात है। बसि तव्हांखे असां वादो मां कयो न त तव्हांखे हिन तरह हिन रम्ज़ में आणणो आहे। बिल्कुलु सो तव्हांजो वादो असां पूरो कयो। जॾहिं तव्हां माना 15 सालनि खां ॻायो पिया त सिख्या कॾहिं वरिती? सिख्या न मां तव्हांखे ॿुधायां त प्रॉपरली मतिलबु मां कंहिंखां नाहे वरिती सिख्या। मतिलबु मां इहो आहे त सीनियरनि सां काफ़ी रहियो आहियां। चवंदा न सीनियरनि सां अगरि माण्हू हिकिड़ो बि वर्ड सिखे त इहा वॾी ॻाल्हि आहे। सीनियर मां तव्हांखे ॿुधायां उस्ताद थींदा आहिनि। हा त मतिलबु मां शुरू खां वठी असांजे सिंध जो तमामु बहितरीनु सिंगर आहे बालक सिंधी साहब, उन्हनि सां मां घणो रहियो आहियां। उनखे अलावा वरी हाणे असांजो लेजेंड सिंगर आहे माशाल्लाह कंहिं मितारो जो मोहताज न भाउ नजफ़ अली, उन्हनि सां बि मां गॾु रहियो आहियां। सो माशाल्लाह किथे बि महफ़िल प्रोग्राम वग़ैरह थींदा आहिनि सो मतिलबु प्रॉपर तरीक़े सां कंहिंखां बि सिखियो न आहे, ॿुधी करे। इंशाल्लाह हाणे कोशिशि आहे त क्लासिकल अंग में ईंदो। क्लासिकल अंग में आहे त ॾाढा ॾुखियो पर कोशिशि कंदासीं। ॾुखियो कुझु बि कान्हे, बसि तव्हांखे ताल संभालणी पवंदी आहे, ताल में अचणी पवंदी आहे। कोई ॾुखियो न आहे, सिखण खां पोइ कुझु बि ॾुखियो न कुझु बि न आहे। सो बहरहाल मूंखे काफ़ी दोस्त सीनियर्स वग़ैरह चवंदा आहिनि माशाल्लाह कामरान तूं पंहिंजे बलबूते ते माशाल्लाह तोखे लख शाबाश हुजे जो एॾो सारो कमु करे पियो। मां चयो बाबा सभु इहा बसि अलाह जी ॾात आहे, बसि अलाह साईं शौक़ु बि जेको आहे सो उस्ताद हूंदो आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। सो तव्हां माशाल्लाह सुठो पिया निभायो ऐं सुठो पिया स्पेशली माशाल्लाह तव्हां बि ॾाढा सुरीला आहियो ऐं तव्हांखे माशाल्लाह ॿुधंदा आहियूं। बसि असां घणी तारीफ़ हाणे क़ाइल न आहियूं त हिते नंढी हिकिड़ी साही ज़रूरु खणंदासीं त असां भली तव्हां तारीफ़ कयो पर असांजी ब्रेक में कयो तारीफ़। सो नंढी हिकिड़ी ब्रेक जे लाइ असांखे वञिणो पवंदो। ॾिसंदा रहो रक्सेरू अनी नाफ़िदा सां गॾु। जी वेलकम बैक। तव्हांखे रक्सेरू में वरी ख़ुशि आमदी चऊं था। असां सां गॾु आहे कामरान सोलंकी साहब। कामरान सोलंकी साहब जॾहिं बचपन में स्कूल त विया हूंदो न? हा बिल्कुलु। पढ़ाई भला केतिरी कई आहे? पढ़ाई मां इंटर कई आहे। इंटर खां पोइ काफ़ी बैक थी पोइ मतिलबु
पोइ म्यूज़िक ते ध्यानु घणो ॾिनो। बसि कुझु पंहिंजा बि मसरूफ़ियात हुयूं जे करे माना। न पर मां इहो बि सवाल करणु चाहियां त जीअं स्कूल में बचपन में जीअं मिडिल स्कूल हूंदो आहे त उते बि तव्हां कॉम्पिटिशन्स में हिस्सा वठंदा, उहे थिया? हा हा बिल्कुलु थिया। ऐं मतिलबु हुते नातू वग़ैरह बि मां पढ़ंदुमि। तव्हांखे ॿुधायां त मतिलबु FM 93 ते मां प्रोग्राम कंदो हुउमि, नातू वग़ैरह पढ़ंदो हुयुमि माशाल्लाह। स्कूल में बि जेके बि प्रोग्राम थींदा, इवेंट थींदा, उन में हिसो बाक़ाइदा शौक़ सां वठंदासीं। हा, उन ई तव्हांखे उन ई बूस्ट कयो त तव्हां हिन फ़नकारी जी तरफ़ अचो। बिल्कुलु बिल्कुलु। कीअं मोट मिलंदी आहे तव्हांखे फ़नकारीअ में? मतिलबु ॾिसो न, जिते बि दोस्तनि जी गैदरिंग थींदी आहे या मतिलबु मिटनि माइटनि जी गैदरिंग थींदी आहे त उते गुनगुनाईंदो माशाल्लाह ॾाढो रिस्पॉन्स मिलंदो आहे। ॾाढो मतिलबु जॾहिं फ़नकार खे रिस्पॉन्स मिले त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। त मतिलबु दिलि वधी वेंदी यार, इन खां वधीक करण जी कोशिशि कयां मां। सो माशाल्लाह ॾाढो सुठो कयूं पिया कमु, मतिलबु इहा कोशिशि आहे। ज़बरदस्त ऐं माशाल्लाह निभायो पिया। उहो ई मां चवंदी आहियां त लाइव ॻाइजे, उन सां तव्हांजी स्किल पंहिंजो मज़ो आहे न, पंहिंजो मज़ो हूंदो आहे, स्किल बि तव्हांजो पॉलिश थींदो आहे। सो ॿियो कलाम बि बग़ैर देरि कए असां तव्हांखे ॿुधायूं था। कामरान, ॿियो कलाम असांखे कहिड़ो था ॿुधायो तव्हां? ॿियो कलाम बहितरीनु सॉन्ग आहे, नाल मां ई लॻी थी। हा 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 हा, भैरवीअ में आहे माशाल्लाह। बिस्मिल्लाह। नाल माइयो तेरे लगियां दिलियां, नाल माइयो तेरे लगियां दिलियां, इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे। नाल माइयो तेरे लगियां दिलियां, नाल रांझन तेरे लगियां दिलियां, इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे। इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे, इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे। राजा काबा राजा की बिला, 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 मालिक मेरा मंझिया वाला हो, सजदा कीता राजे नू दिल, सजदा कीता राजे नू दिल, असां सिर कदमा उते दर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे। इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे, इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे। चिल्ला रांझे दा पिछ तो भनेरा, 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 होया सवाया वक्त है बेड़ा हो, रंग लगाया वो रांझे में, रंग लगाया वो रांझे में,
सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे नाल माईओ तेरे लगिया दिलिया नाल रांझन तेरे लगिया दिलिया इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर 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 बैठे असांजी जॾहिं बि लाइव हूंदी आहे त उन में उणियूं वधाणियूं ज़रूरु हूंदियूं आहिनि छो जो लाइव म्यूज़िक एॾो आसान न आहे की तव्हां सभिनि खे ख़बर पइजे ऐं तव्हां माशाल्लाह तमामु ज़बरदस्त निभायो भैरवी असांजो सिंध जो राग आहे कमाल जो राग आहे तमामु ख़ूबसूरत राग आहे जॾहिं बि राग जी तरफ़ असां ॻाल्हि कंदा आहियूं कंहिंखां इंस्पायर घणो आहियो कंहिंखे ॿुधंदा आहियो जंहिंखां इंस्पायर थी करे सिंधी मीडियम त चयो मतिलबु आउट ऑफ कंट्री पिया चयो न त तव्हां माना इंस्पायर कंहिंखां आहियो तव्हां ॿुधाए सघो था इंस्पिरेशन तव्हांखे ॿुधायां त मतिलबु इंडिया में मां सोनू निगम खे ॾाढो लाइक कंदो आहियां माशाल्लाह उन्हनि खे घणो ॿुधो आहे उन्हनि खे घणो ॻायो आहे ऐं हिते अंदरूनी सिंध में असांजे सिंध जी ॻाल्हि कजे त मोहतरम मंजूर सखीरानी साहिबु शमन मीराली साहिबु ऐं माशाल्लाह खोड़ सारा ॻाइनि पिया सभिनीनि खे मतिलबु बसि पोइ हाणे कामरान ख़ान साहिबु हाणे ख़ान साहिबनि खे ॿुधंदो ख़ान साहिबनि खे ॿुधंदो उनजे करे जो नंढो भाउ आहे मुंहिंजो त मां हुनखे ज़रूरु अहिड़ो मशवरो ॾींदसि ख़ान साहिबनि खे ज़रूरु ॿुधो ताकी उहो असां वटि अंग अचे जेको सिंध जो ख़ासि रंग आहे हे बि जेको मंजूर सखीरानी आहे बहितरीनु उस्तादु रहियो आहे उनजो बहितरीनु ओरा रहियो आहे ऐं शमन मीराली जो पर जेके उस्ताद आहिनि वरी उनजी गायकी अलॻि आहे तव्हांखे उन सां घणियूं इंस्पिरेशन ऐं घणी सिखण लाइ मिलंदी चवंदा आहिनि न सिखण जे लाइ तव्हांखे ॿुधणु ज़रूरी हूंदो आहे हूअं बि तव्हांजो अंदाज़ अवामी बि आहे माशाल्लाह तव्हांजो भला जॾहिं ड्यूट कयव त उन में साॻा असांजा लोकगीत जेके लाॾा हुया उहे माशाल्लाह उहे असां सिलेक्शन कईसीं अदी शैलाई मां गॾु वेठासीं स्टूडियो में त मतिलबु शादी बि आहे मां असां चयो त माना चल चल टाइप जेको अॼुकल्ह माहौल हले पियो सो माशाल्लाह उन हिसाब सां इहा मशहब सॉन्ग कयोसीं ऐं माशाल्लाह अलाह जी हुकुम सां अलाह जी महिरबानी माशाल्लाह ॾाढी सुठी मोट ॾिनी आहे सिंध वासियुनि हा न माशाल्लाह सुठो असां बि ॾिसूं पिया त उनजी मोट तव्हांखे ज़बरदस्त मिली आहे ऐं तव्हां परफॉर्म बि कयो एॾो ज़बरदस्त असांजे 5 डिसंबर ते तव्हांजी ॾाढो ज़बरदस्त रहियो प्रेस क्लब ते बि ॾाढी इंटरव्यू धरती टीवी जे तरफ़ां असां एंट्री कईसीं ऐं माशाल्लाह ॾाढी सुठी इंटरव्यू वई अहमद मुगल साहिबु ऐं अदी शैला मुंहिंजी मतिलबु ॾाढी ज़बरदस्त इंटरव्यू धरती टीवी सुठो कमु करे पियो तव्हां बि एप्रिसिएशन उनखे ॾींदा आहियो तव्हां बि एप्रिशिएट ज़रूरु नो डाउट हा ॿियो भला कीअं जीअं म्यूज़िक खां अलावा तव्हांजी कोई कहिड़ियूं हॉबीज़ आहिनि जेकी म्यूज़िक खां वधीक तव्हांखे इंस्पायर कंदियूं हुजनि म्यूज़िक खां अलावा मतिलबु इहा मां तव्हांखे ॿुधायां त मां ज़्यादातर जेका आहे त मतिलबु आउटिंग कंदो आहियां मतिलबु दोस्तनि सां जीअं मतिलबु मीडिया जा दोस्त आहिनि ट्रैवलिंग वग़ैरह मतिलबु मूंखे पसंदि आहे लाइक आहे न जेके मीडिया जा दोस्त आहिनि उन्हनि सां कॾहिं कॾहिं मुलाक़ात थींदी त कॾहिं घुमण जे हिसाब सां वियासीं कॾहिं काॾे वियासीं ऐं अगरि न अहिड़ो सिस्टम न हूंदो त पोइ घर में हूंदो आहे मां वधीक मतिलबु ॿाहिरि हेॾे होॾे न हूंदो मतिलबु ॿियनि जी आदत हूंदी आहे की यार हरू भरू बि केॾे घुमण या छा मतिलबु उहो न आहे प्रोग्राम कयोसीं घर न त मतिलबु सिलेक्टेड दोस्त आया त उन्हनि सां गैदरिंग वग़ैरह थी हिन हिसाब सां केतिरी प्रैक्टिस हलंदी आहे म्यूज़िक जी प्रैक्टिस केतिरी टाइम ॾींदा हुनखे प्रैक्टिस मां सची ॿुधायांव न प्रैक्टिस मतिलबु जॾहिं मुंहिंजी रिकॉर्डिंग्स वग़ैरह हूंदियूं आहिनि न रिकॉर्डिंग्स वग़ैरह हूंदियूं त मतिलबु तॾहिं ई प्रैक्टिस थींदी आहे मुंहिंजी कंटिन्यू मतिलबु मां पुराणा कैमरा जे साम्हूं कंटिन्यू मतिलबु रियाज़ माना हीअ असांजो जेको भाउ जो सच गो आहे सुठी ॻाल्हि आहे जेका ॻाल्हि आहे माण्हू स्क्रीन जे साम्हूं जेकी ॻाल्हि आहे सो कजे त पर प्रैक्टिस ज़रूरी आहे ज़रूरी आहे रियाज़ मतिलबु ज़रूरी आहे माण्हू कंदो पोइ पंहिंजो कोई म्यूज़िशियन्स अथव या कंहिंसां बि वॼाईंदा हीअं हूंदा आहिनि न के त असांजो पंहिंजो हिकिड़ो 3-4 म्यूज़िशियन खणी करे जीअं यंगस्टर्स कंदा आहिनि त ईअं तव्हांजा पंहिंजा म्यूज़िशियन आहिनि या आहिनि म्यूज़िशियन वग़ैरह दोस्त वग़ैरह आहिनि उन्हनि सां माना कॾहिं कॾहिं राति गुनगुनाईंदा आहियूं माना सो तव्हां बहितरीनु ॻायो पिया हाणे असांखे भला कहिड़ी रम्ज़ में था खणी वञो कहिड़ो कलाम था ॿुधायो असांखे माशाल्लाह तमामु बहितरीनु सॉन्ग आहे माशाल्लाह सूफ़ी सॉन्ग आहे सूफ़ी जे सोज़ साज़ खे सभु ॼण था हा 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 सूफ़ी सतारी साहिब जो इमामदीन रखण साहिब जो कलाम ऐं तव्हां जोक शरीफ़ ते घणो ॻायो वेंदो आहे सो बिस्मिल्लाह करे असांखे बग़ैर देरि किए बिस्मिल्लाह कजे
सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो हर जाए तुझे हुस्न जो जलवो व नजर में जलवो व नजर में हर जाए तुझे हर जाए तुझे हर जाए तुझे हुस्न जो जलवो व नजर में जलवो व नजर में जलवो व नजर में हिन मोहब्बती मिजाज के समझण त ॾुखियो हिन मोहब्बती मिजाज के समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो ही केरो अता जे तू अंदर में पयो बोले 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 अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो अल्लाह जे आवाज़ के समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो तमामु ज़बरदस्त माशाल्लाह ऐं सूफ़ी कलाम में असां फस्ट टाइम कामरान खे ॾिठो आहे माशाल्लाह सूफ़ी रम्ज़ में अची कीअं थो लॻे तव्हांखे ॾाढो सुठो लॻे पियो ऐं सूफ़ी रंग त माशाल्लाह ॾाढो ॾुखियो आहे पर कोशिशि आहे कोशिशि सां जेके आहे न उहो कामयाबी जी कुंजी बि चवराईंदी आहे कोशिशि ऐं कोशिशि खां पोइ जेको आहे सो तव्हां निखिरजी ईंदा आहियो माशाल्लाह सां सो हाणे अहिड़ी हिकिड़ी साई था खणूं सो साईअ जे लाइ केॾा बि नाहे वञिणो साही जे लाइ तव्हां पाणी पी सघो था तव्हां पंहिंजो चैनल नाहे करिणो सो ॾिसंदा रहो रक्सेरू अनीना फिदा सगन बा
विच नाज करेंदा सोहना लावे गुयूर मेरा मन डोले बावेरा महजूर मेरा मन डोले बावेरा महजूर मेरा मन डोले घूंघट दे विच नाज करेंदा घूंघट दे विच नाज करेंदा सोहना लावे गुयूर मेरा मन डोले बावेरा महजूर मेरा मन डोले बावेरा महजूर चाहे गब गब सुर की सवाइब चाहे गब गब सुर की सवाइब पी पिया मखबूल चाहे गब गब सुर की सवाइब पी पिया मखबूल अन्नल हक दा नाम नगारा अन्नल हक दा नाम नगारा अन्नल हक मंसूर मेरा मन डोले बावेरा महजूर मेरा मन डोले बावेरा महजूर मेरा मन डोले घूंघट दे विच नाज करेंदा घूंघट दे विच नाज करेंदा सोहना लावे गुयूर मेरा मन डोले बावेरा महजूर मेरा मन डोले बावेरा महजूर चमके लाल जवाहिर जर के चमके शोला जवाहिर चमके शोला जवाहिर जर के चमके लाल जवाहिर जर के नूर निराल नूर चमके शोला जवाहिर जर के चमके शोला जवाहिर जर के नूर निराल नूर ऐ परवाना एम जल जाने ऐ परवाना एम जल जाने जीवे गया कोहे दूर मेरा मन डोले बावेरा महजूर मेरा मन डोले बावेरा महजूर मेरा मन डोले घूंघट दे विच नाज करेंदा घूंघट दे विच नाज करेंदा सोहना अल्लाह गुयूर मेरा मन डोले बावेरा महजूर मेरा मन डोले बावेरा सो इहो असांजी नंढी हिकिड़ी कोशिशि हुई कामरान तव्हांजे साम्हूं हुई त खमाज राग हुयो। माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त ऐं स्पेशली ॾाढो मां इंजॉय कयो ऐं माशाल्लाह उस्तादनि बि ॾाढो सुठो प्ले कयो माशाल्लाह तव्हां ॾाढो सुठो निभायो ॾुखियो असांजो हिकिड़ो सितार ॾुखी सिलेक्शन आहे माशाल्लाह असांजी हमेशह रिवायत बि रही आहे त असां पंहिंजे राग खे अॻिते कयूं पर हाणे सिख्या जो मरहलो हूंदो आहे सो तव्हांजो सिख्या जो मरहलो मुसलसल हलंदो आहे पर कंहिं बि उस्ताद खां बि ज़िंदगी मतिलबु सिखे घटि आहे ज़िंदगी सिखणी आहे कोई बि फनकार ईअं नथो चए त यार मां प्रॉपर सिखियल आहियां हा मतिलबु कंटिन्यू जेतिरो सिखे घटि आहे सिख त उहो हूंदी आहे न त तव्हांजो कंटिन्यूअसली हिकिड़ो सभु हिकिड़ी जेकी चइबो न त हीअ मुसलसल हलंदी रहंदी आहे महिनत जेकी आहे उहा तव्हांजी हलंदी रहंदी। प्रोग्राम ॾिठो ऐं मैडम आपदा परवीन खां कंहिं पुछा कयो त मतिलबु तव्हां मतिलबु कंप्लीटली सिखी चुका आहियो या मैडम मतिलबु अहिड़ो मतिलबु निवड़ जे इंसान अची मां अञा सिखां पई हा शागिर्दी माना छा ॻाल्हि आहे माशाल्लाह उन्हनि बि सो हक़ीक़त आहे मतिलबु जेतिरो सिखे सो घटि आहे ही प्रोसेस जेको आहे न सिखण जो उहो कोई बि फनकार ईअं नथो चए त बाबा मां प्रॉपर सिखी चुको आहियां जीअं चयो त मतिलबु उहो
ज़िंदगी कुझु में बि सिर्फ़ु दिलाए। म्यूज़िक ई न कामरान, ज़िंदगी में हर उहा शइ जेकी तव्हां कंटिन्यूअसली जेसि ताईं तव्हां जेरायो कयो था त उहो सिख्या जो मरहलो ई आहे। मरहलो आहे। उहो मरहलो डे बाय डे माण्हू सिखे पियो। सिखे पियो। हा। ओवर खां ओवर करण जी कोशिशि बिल्कुलु, करणु बिल्कुलु, खपे। इहा ई महिनत आहे, इन में ई रंग अलासे लॻाईंदो आहे। तव्हां बि माशाल्लाह सुठो पिया निभायो ऐं हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि पुॼाणीअ ते पहुतो आहे ऐं असां कोशिशि कई त तव्हां खां घणा कलाम ॿुधी सघूं। कचहरी बि असांजी ज़बरदस्ती। तव्हांखे कोई नंढिड़ो मैसेज अगरि ॾियणो हुजे त ज़रूरु ॾियो। मैसेज इहो आहे त मोहबत ॾियो, मोहबत वंडियो। सो पंहिंजी पीउ माउ जी, वालदेन जी ख़िदमत कयो, छो जो पीउ माउ आहिनि त सभु कुझु आहे, पीउ माउ न आहिनि त कुझु बि न आहे। सो पंहिंजे वालदेन जी ख़िदमत कयो। तव्हां सभिनी खां असां हिते अलविदा कंदासीं ऐं तव्हां खां पुॼाणी कंदासीं हिन प्रोग्राम जी। ऐं माशाल्लाह तमामु ज़बरदस्त प्रोग्राम थियो। तव्हां सभिनी जी बि महिरबानी, तव्हां असां सां साथ निभायो। सो हाणे आख़िर में अगरि तव्हां हिकिड़ो बहितरीनु कलाम ॿुधायो त वाह वाह थी वेंदी। जी। अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया, अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया, अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया, अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया। को राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया, को राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया। अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया, अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया। पीर पैगंबर कई वया भी तो हर को सफ़र करे, पीर पैगंबर कई वया भी तो हर को सफ़र करे, पीर पैगंबर कई वया भी तो हर को सफ़र करे। कहलाए थो कूड़ कमाई, कहलाए थो कूड़ कमाई विद खाली हथ करे। अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया, अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया। को राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया, को राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया। अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया, अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया। डकदो रह तू हरदम के खां की न डरे, डकंदो रह डकंदो रह तू हरदम उन खां की न डरे। डकंदो रह तू हरदम उन खां की न डरे, डकंदो रह तू हरदम उन खां की न डरे। यारी रख तू रांझन सां, यारी रख तू रांझन सां जो दम दम क़द्र करे। अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया, अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया। ओ राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया, को राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया। अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया, अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया, अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया, अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया, अलय जे छा में राज़िया, अलय जे कैसा राज़िया।